इन करे भाई मनुष्य जीवन अनमोल तव, मिले न बारंबार। जी फल टुटी किरी पवंदो आहे वण ते तो वरी न लॻंदो आहे, चाहे इन में तव्हां फेविकोल लगायो या कुछ भी लगायो है ना, वो फल वरी न लॻंदो। त अहिड़ी तरह सां मनुष्य चोलो वयो तो वरी न मिलंदो भाई। 84 लख जोड़िन में छाटे करे भगवान असांखे इंसान बणायो आहे। कवि पहला चवन था, जानी वाणी न मूर्ख मनड़ा सतगुर खां मुख मोड़। हाँ, सतगुरु धोबीअ जे समान थींदो आहे। कवि पहलाज था चवन, धोबी हा हा, अरे धोबी तो कपड़ा धोअंदो आहे, हा हा धोबी कपड़ा धोअंदो आहे, उन मां मिट्टी मैल कढी छॾींदो आहे। त अहिड़ी तरह सां सतगुरु बि अहिड़ा धोबीन जेके असांजे मन खे धोई छॾींदा आहिनि ऐं जन्मनि जन्मनि जी गंदगी मैल बुराइनि जी उहे धोई छॾींदा आहिनि। सतगुरु धोबी दिल खे धोए साबुण कहिड़ो आहे, चई साबुण थी सतनाम चओ हरे राम। हरे राम। हरि जे नाम रूपी साबुण हणी करे, श्री कृष्ण नाम जो साबुण हणी करे असांजे मन खे उज्जवल करे छॾींदा आहिनि। कबीरदास चवन था, कबीरा मन निर्मल भया जैसे गंगा नीर, और पाछे लागा हरि फिरे कहत कबीर कबीर। दुनिया भगवान जे पोयों घुमंदी आहे, कबीर साहब चवन था राम जी त मुंहिंजे पोयों था घुमनि। छो, मां पंहिंजो मन जेको आहे गंगा वांगुरु करे छॾियो। जंहिंजो मन गंगा वांगुरु थियो आहे उनजे घर में गंगा आहे। चवंदा आहिनि न, मन चंगा तो कठौती में गंगा। त पाण खे एॾो वॾो महान भागवत बि न सम्झिजो तव्हां। असांजे कठौते में गंगा अचण वारी कोन्हे, रविदास महाराज आहे, उनजे कठौते में गंगा आहे।